दोस्तों सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं असांजी हर ईंदड़ नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ताईं पहुचे। ऐं उन खां सवाइ पुराणनि गाननि ऐं दास्ताननि ॿुधण लाइ असां सां राब्तो कयो। असांजो WhatsApp नंबर आहे 03049 32 01 820 ऐं अव्हां जी ख़िदमत में हींअर पेश आहे फ़क़ीर चिबड़ जो ही आवाज़। ॿुधायो कहिड़े नमूने सां पियो पुछे उहो पखी छा पिया ॻाल्हाइनि कहिड़ियूं ख़बरूं था कनि। चयाई बाबा तुंहिंजी न्याणी आहियां तूं मुंहिंजे वाल ते वेसा कर ऐं पेज़न पत्र में मूंखे ॾाढी हुई उञ पर हिकिड़ो त मुझारो बर्द जो ॿियो रंगे वाजीत जानवर हिते परवाह बि दमकड़ो पखियुनि जो मिठे आवाज़ सां वसर अची सुरसुदा सुख फिटो जी पई लऊं लऊं मजलहर औड़ी पुगद ने वण हेठि घिसकी पुठनि भर किरो फुड़ो रत जो जमा मुंहिंजी चिटी थी अची नज़र ॿियो फुड़ो किरो ॿार खां पोइ जी जो भल पियो मुंहिंजी जान में मुंहिंजा कर्म कयो थी कादर पोइ यहूदी हलियो उन वण ते कही हलियो काफ़र केरु आयो काॾे था वञो मूंखे ॿुधायो ख़बर बिठायो पखियुनि जे पोश में जा हलायो ॾाको हुनर उते मुहाबे मीर हुसैन जे घणी ॻाल्हायो उन कबूतर यहूदी दिल में ख्याल कयो त ही के जादूगर आहिनि ऐं पखियुनि जे वेस में थी वेठा आहिनि अञा मुंहिंजी धीअ ते हिननि जादू हलायो आहे तॾहिं इहो खणी रोशन बनायो अथनि तॾहिं खणी इहो हूर बनायो अथनि हुसन वारो बनायो अथनि। पर उहे पखी चवण लॻा त असां पखी साॻी ज़ात आहियूं पर असीं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा मातामी पखी आहियूं। पखी यहूदी खे पिया ॿुधाइनि त सिज जो पोयों टाइम हो असीं हिन वणुनि जे अंदरि बि वेठा हुआसीं अलस्त खां हिकिड़ो आसमान खां हिकिड़ो आवाज़ असांखे दर्दनाक फिराक ॿुधण में आयो पखीअ वांगुरु हैफ़ हुजे अञा अवां छा हुन में आराम पिया करियो। करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत थी वई। असां करबला जे मैदान में पहुतासीं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रत मुबारक में लेटियासीं उहो रत असांजे परनि खे लॻो जंहिंजा ॿ फुड़ा तुंहिंजी धीउ खे लॻा जेका हूर बनी। इमाम जो ज़िक्र पिया उहे पखी ॿुधाइनि आशिक़ ॿुधायो उन यहूदी खे कहिड़े नमूने सां पिया ॿुधाइनि त कहिड़ा कहिड़ा करबला जे मैदान में असां इमाम शहीद वञी ॾिठा। मुहाबे मीर हुसैन जे उते ॻाल्हि तुंहिंजी बाबत लाइ मलाइक इलाहियूं आदम खे तयारु कंदे त छा कंदे अॼु आदम जो बचड़ो तो इम्तिहान ॾे करबला जे मैदान में वञी ॾिसी अचो।